सिंध जे बैराजुनि ते पाणी जी खोट 61% ते पहुची वई आहे। बंद पयल वाह न खुली सघिया, जंहिं सबब सिंध जा आबादकार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। सिंध जे टिनी बैराजुनि में पाणी जी खोट बरक़रार आहे। सखर बैराज वटि पाणी जी खोट 51%, कोटड़ी बैराज वटि 69% पाणी जी खोट रिकॉर्ड कई वई आहे। गुडू बैराज, बेगारी, सिंध फीडर ऐं डिज़र्ट पट फीडर ऐं घोटकी फीडर में 100% खोट सबब कैनाल न खुली सघिया आहिनि। सखर बैराज जे खाॿे पासे मां निकिरंदड़ नारा कैनाल में 12,800 क्यूसेक बदिरां 8,800 क्यूसेक जिते खोट 31.25% ऐं रोहिड़ी कैनाल में 33,366 क्यूसेक बदिरां 8,000 क्यूसेक खोट थी वई आहे। खैरपुर फीडर ईस्ट में 2,275 क्यूसेक बदिरां 1,050 क्यूसेक जिते पाणी खोट 53.4%। खैरपुर फीडर वेस्ट ते पाणी खोट 46.8% रिकॉर्ड कई वई आहे। काबुल नदीअ जा वहिकरा 37,100 क्यूसेक ते पहुतल आहिनि। कालाबाग बैराज ते पाणी जो मथां वहिकरो 83,083 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 76,583 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। थल कैनाल में 6,500 क्यूसेक पाणी खंयो पियो वञे। चश्मा बैराज वटि पाणीअ जो मथां वहिकरो 1,01,978 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 91,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। होॾां तकरारी, चश्मा झेलम लिंक कैनाल ऐं तोनसा पंजंद लिंक कैनालनि में 4,400 क्यूसेक पाणी ज़बरदस्ती खंयो पियो वञे। तोनसा बैराज वटि पाणीअ जो मथां वहिकरो 73,077 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 64,674 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। सिंध जे टिनी बैराजुनि ते पाणी जी खोट 61% ते पहुतल आहे। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकरो 31,010 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 11,150 रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकरो 5,145 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो सिर्फ़ 100 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे।